Welcome to Time News Studios. You are watching 11 AM Bulletin. वज़ीर-ए-आज़म इमरान ख़ान जी सदारत हेठ क़ौमी सलामती कमेटी जो अहम इजलास अॼु थी रहियो आहे। बंदिश पियल तंज़ीम जे मुज़ाहिरीन, मुल्की सिक्योरिटी सूरत हाल ऐं ॿियनि अहम मामलनि ते ग़ौर कयो वेंदो। कमेटी जे इजलास में कलदम तंज़ीम जे हवाले सां अहम फ़ैसिलनि जा इम्कान। हुकूमत राति जो कार्रवाई दौरान कलदम तंज़ीम जे 32 कारकुननि खे गिरफ़्तार करे वरितो। सुद समाओ जे वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी पंहिंजे ट्वीट बयान में चयो त गिरफ़्तार थियल कारकुन जाली सोशल मीडिया अकाउंट्स ज़रिए नफ़रत पखेड़ींदड़ प्रोपागेंडा करे रहिया हुआ। जाली ख़बरुनि ऐं प्रोपागेंडा ख़िलाफ़ वॾो एक्शन शुरू कयो वियो आहे। जल्द वधीक गिरफ़्तारी भी कयूं वेंदियूं। वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद जो चवणु आहे त बंदिश पियल तंज़ीम सां हेल ताईं ॻाल्हियूं कामयाब नाहिनि थियूं। जुमे ऐं छंछरु ते ॿीहर ॻाल्हियुनि जो दौरु शुरू थींदो। वज़ीर आज़म पाकिस्तान खे यरग़माल थियणु न ॾिनो वेंदो। हेल ताईं 4 पुलिस अहलकार शहीद ऐं 70 खां वधीक ज़ख़्मी थी चुका आहिनि। बंदिश पियल तंज़ीम वाइदा नाहिनि पाड़िया। हाणे अवां खे रोकींदासीं त नतीजनि जा ज़िम्मेवार बि अवां पाण हूंदा। ख़ानगी टीवी सां ॻाल्हाईंदे शेख रशीद चयो त फ्रांसीसी सफ़ीर घबराइजी पाकिस्तान छॾे हलियो वियो। अवां इस्लामाबाद में वेही छा कंदा? पाबंदी मड़ल तंज़ीम तहरीक लबैक पाकिस्तान जे एहतजाज जी कवरेज ते पाबंदी लागू। पैमरा इलेक्ट्रॉनिक मीडिया खे कवरेज खां रोकण लाइ नोटिफिकेशन जारी करे छॾियो। समूरे मुल्क में पीपल्स पार्टी तरफ़ां महांगाई जे सूनामी ख़िलाफ़ मुज़ाहिरा कया पिया वञनि। कराची, हैदराबाद, सखर, लाड़काणो, मीरपुर ख़ास, नवाबशाह, नौशेरो फिरोज़, दादू ऐं मटियारी सूदो मुख़्तलिफ़ शहरनि में जियालनि तरफ़ां मुज़ाहिरा कया वेंदा। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त आवाम खे पंहिंजे हक़नि लाइ ॿाहिरि निकिरणो पवंदो। नाअहल हुक्मराननि महांगाई जो तूफ़ान बर्पा करे आवाम जो जीअण तंग करे छॾियो आहे। ऐं T20 वर्ल्ड कप में पाकिस्तान ऐं अफ़गानिस्तान जूं टीमूं अॼु दू बदू थींदियूं। क़ौमी टीम में का बि तब्दीली न थियण जा इम्कान। अफ़गान क्रिकेट टीम बि कामयाबी लाइ पुरज़म। पाकिस्तान टीम भारत ऐं न्यूज़ीलैंड खे शिकस्त ॾेई चुकी आहे। अस्सलामुअलैकुम। टाइम न्यूज़ सां गॾु मां आहियां हमीर शेख। हेडलाइन्स तव्हां ॾिठियूं, तफ़सीली ख़बरूं हिन ब्रेक।